अस्सलाम वालेकुम नाज़रीन, DRD अलर्ट में सतार सरोई जी ख़िदमत में हाज़िर आहे। अॼु कुझु बुनियादी टोकन सवालनि ते ऐं कुझु अहिड़नि सवालनि ते बि गौर कंदासीं जेके इम्कानी तौर ते तव्हां खां पुछी सघनि था। फ़र्ज़ु कयो तव्हां इंटरव्यू जी कमेटी रूम में दाख़िल आहियो, तव्हां इंटरव्यू में वेठा आहियो ऐं तव्हां खां इंटरव्यू जो एक्सपर्ट जेको आहे सब्जेक्ट जो उहो तव्हां खां पुछे थो त बाबा मोहम्मद इब्राहिम जोयो जो हिकिड़ो तमामु वॾो कंट्रीब्यूशन आहे सिंध जे अदब में, इहो ॿुधाईंदो त लुगत जे हवाले सां मोहम्मद इब्राहिम जोए जो कहिड़ो कमु आहे, उहो कहिड़ो किताबु आहे जेको लुगत जे हवाले सां लिखियो आहे। त तव्हां चवंदो साईं मोहम्मद इब्राहिम जोयो सिंधी ज़ुबान जी बुनियादी लुगत लिखी आहे ऐं जेके जिन साथियुनि लिखी आहे उन्हनि सां गॾु मोहम्मद इब्राहिम जोए जो तमामु वॾो कमु आहे सिंधी ज़ुबान जी बुनियादी लुगत। वरी तव्हां खां पुछंदा त उहो कहिड़ो मोहम्मद इब्राहिम जोए सिंध जे क्लासिकी शाइरनि ते किताबु लिखियो आहे, छा तव्हां ॿुधाईंदो त उहो कहिड़ो किताबु आहे। तव्हां चवंदो साईं शाह सचल ऐं सामी जोए साहिब जो हिकिड़ो किताबु आहे ऐं उहो उन 1978 में लिखियो आहे। वरी तव्हांखे वठी हलंदा कहाणी जे मैदान में, तव्हांखे चवंदा त उहा कहिड़ी कहाणी आहे जंहिंमें अयाज़ क़ादरी सिंध जे विरहाङे जो दर्द समायो आहे। तव्हां चवंदो साईं हिकिड़ी कहाणी आहे मां इंसान आहियां, उन में असांखे अयाज़ क़ादरी सिंध जे विरहाङे जो दर्द समायो आहे। तव्हां चवंदो त तव्हां खां वरी सवाल कंदा त बाबा मोहन कल्पना हिकिड़ो मशहूरु नज़म लिखियो आहे विरहाङे जे हवाले सां, तव्हां ॿुधाईंदो त उहो कहिड़ो आहे। तव्हां चवंदो साईं जहाज़ जी डेक ते मोहन कल्पना जी शाइरी आहे, इहो हिकिड़ो नज़म आहे जंहिंमें हू पंहिंजो दर्द बयानु करे थो जॾहिं हितां 1947 में विरहाङो थिए थो ऐं हिनखे सिंध छॾे पंहिंजो अबाणो वतन छॾे वञिणो थो पवे हिंदुस्तान, त उन जेके दर्द ऐं कैफ़ियत जो इज़हार आहे, जेका फीलिंग्स जो इज़हार आहे, जेके सिक जो इज़हार आहे पंहिंजे सिंध सां, हू पंहिंजे इन जहाज़ जी डेक में करे थो, जेका फ्रस्ट्रेशन आहे उनजी उहा उन जहाज़ जी डेक जे ज़रिए करे थो। अहिड़े तरीक़े सां तव्हां खां पुछंदा त बाबा जमाल अबड़े जी कहाणी आहे पीराणी, ठीकु आहे, कुल जमाल अबड़े जूं मशहूरु कहाणियूं कहिड़ियूं आहिनि ऐं तव्हां इहो ॿुधाईंदो त जमाल अबड़े घणियूं कहाणियूं लिखियूं। त इहो हिकिड़ो अहम सुवालु आहे, कॾहिं कॾहिं पुछंदा आहिनि त तव्हांजे ज़हन में हुजे त जमाल अबड़े कुल कहाणियूं 17 लिखियूं आहिनि, तमामु थोरियूं कहाणियूं लिखियूं अथई, पर सभई कहाणियूं क्लासिक कहाणियुनि जो दर्जो रखनि थियूं। खमीसे जो कोट हुजे, पीराणी हुजे, छाह जो फर हुजे, कारो पाणी हुजे, इहा वरी सींध कहाणी हुजे, इहा ॿियूं जेके कहाणियूं जमाल अबड़े साहिब जूं आहिनि उहे पिशू पाछा आहे, उन्हनि सभिनी कहाणियुनि जी हिकिड़ी पंहिंजी मुनफ़रिद हैसियत आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां खां पुछंदा त बाबा साईं GM सैद जी जेका अदबी हैसियत आहे उहा त तमामु घणी आहे, पर हाणे तव्हां इहो ॿुधायो त GM सैद तसव्वुफ़ ते कहिड़ो किताबु लिखियो आहे। तव्हां चवंदो साईं GM सैद हिकिड़ो किताबु लिखियो आहे जीअं ॾिठो मूं, उन किताब में हुन तसव्वुफ़ जो स्कूल ऑफ थाट सम्झायो आहे ऐं तसव्वुफ़ जूं रमज़ूं सम्झायूं आहिनि ऐं हुन ॿुधायो आहे त तसव्वुफ़ बुनियादी आहे छा ऐं इस्लामी तसव्वुफ़ छा आहे, असां वटि जेको दरगाही अंदाज़ आहे जीअण जो उहो कीअं आहे ऐं ख़ुदि GM सैद सिंध में सूफ़ी फ़िक्र खे कीअं ॾिठो आहे या असुलु सूफ़ी फ़िक्र आहे छा, उन ते असांखे GM सैद जीअं ॾिठो आहे मूं में ज़िक्र कयो आहे। अच्छा, तव्हां खां चवंदा हिकिड़ो किताबु आहे हुअ जा टिमकी बाहड़ी, हाणे उहो किताबु जेको आहे कंहिंजो लिखियलु आहे, तव्हां चवंदो साईं मोहम्मद इब्राहिम जोए साहिब जो लिखियलु आहे हुअ जा टिमके बाहड़ी। अहिड़े तरीक़े सां वरी तव्हांखे चवंदा त बाबा रनी कोट सिंध जे अदब में ताई अहमियत हासिलु रखे थो ऐं इलाही कहाणियूं ऐं अफ़साना रनी कोट जे हवाले सां लिखिया विया आहिनि। तव्हां कुझु अहिड़ा नाला ॿुधाईंदो जंहिंमें रनी कोट जो ज़िक्र थियलु हुजे कहाणियुनि जा या किताबनि जा। तव्हां चवंदो जी साईं मां जेको अदब खे पढ़ियो आहे हूअं त खणी इलाही हंधनि ते रनी कोट जो ज़िक्र थियलु हूंदो, पर मां सम्झां थो जेके रनी कोट जो ख़ज़ानो अमर जलील जी कहाणी आहे, उनजो किताब बि आहे ऐं रनी कोट जा धाड़ेल असां वटि शेख अयाज़ जो मंज़ूम ड्रामो आहे ऐं रनी कोट जा रखवाल हिकिड़ो किताबु आहे असांजे अली बाबा साहिब जो, त अली बाबा रनी कोट जा रखवाल अफ़सानो लिखियो आहे। अहिड़े तरीक़े सां रनी कोट में राति, रनी कोट में शाम राति, इहो हिकिड़ो किताबु आहे रनी कोट में राति, उहो ज़वार नक़वी जो हिकिड़ो नावलेट आहे नंढिड़ो इन हवाले सां, ऐं यकीनन रनी कोट ते
ॿियूं बि असांखे थी सघे थो त अफ़साना कहाणियूं या के किताब मिलनि, पर मुंहिंजे ज़हन में इहे आया त मां तव्हां सां इहे शेयर कयां थो। अहिड़े तरीक़े सां तव्हां खां पुछंदा त बाबा तव्हां नसीम खल खे पढ़ियो आहे? तव्हां चवंदो हा साईं मां नसीम खल खे पढ़ियो आहे, उहो चोटीअ जो कहाणीकार आहे। तव्हांखे चवंदा नसीम खल जी जेका कहाणी आहे चोटी ऐं दर, उनजो कोर थाट कहिड़ो आहे, बुनियादी थाट कहिड़ो आहे? तव्हां चवंदो साईं चोटी ऐं दर में बुनियादी तौर ते नसीम खल पुलिस जे रवैये खे अयां कयो आहे ऐं पुलिस जे जेको हदबंदीअ जो तकरार आहे उन किसे खे बयानु कयो आहे ऐं पुलिस जी पंहिंजे माण्हुनि खां, पंहिंजे समाज खां ऐं पंहिंजे फ़र्ज़नि खां जेका लातालुकी आहे उन ते हिकिड़ो कलम इस्तेमालु करे उन ते तनक़ीद कई आहे। ऐं बुनियादी तौर ते इहा जेका कहाणी आहे उहा हिकु लुढ़ंदड़ लाश जी कहाणी आहे जेको अची सखर बैराज जे 34 दरवाज़े में फासे थो ऐं जॾहिं दारोगो इहा सुबुह जो अची ॾिसे थो त दरिया जे फलाणे दरवाज़े में लाश फाथल आहे त उहो हद जे थाणे में वञे थो। थाणे जी पुलिस चवे थी त बाबा इहो असांजो हद में न आहे, इहो जेको दरवाज़ो आहे असांजे हद में न आहे। पोइ पुलिस छा थी करे जो पंहिंजो हिकिड़ो प्राइवेट माण्हू मोकिले थी, उहो वञे थो, उहो जेको 34 दर में लाश फाथल आहे उनखे कॾहिं 33 दर में फासाए थी छॾे। वरी हमरा वञे थो दारोगो ॾिसे थो त हीअ त बाबा वाक़ई 33 दरवाज़े में आहे। वरी हू 33 दर वारी जेका पुलिस जी हद आहे उन में वञे थो पियो त उहे चवंदा बाबा इहो असांजी हद ई कोन्हे। वरी उहो बि साॻिए तरीक़े सां माण्हू मोकिलीनि था ऐं उन लाश खे उतां कढी वरी 34 दर में रखनि था पिया। ईअं हिकिड़ी पुलिस अख ॿूट करे थी पई, हिकिड़ी रांदि खेॾे थी पई ऐं नटाइण जे चकर में केरु जांच करे, इहो इन रवैये जे बुनियाद ते इहा हिकिड़ी कहाणी आधारियल आहे नसीम खल जी। ऐं पोइ नेठि माण्हू जेको फ़रियाद खणी वञे थो, इतलाउ ॾिए थो पुलिस खे, उहो नेठि तंग थी थो पए, आख़िर में पोइ चवे थो त ठीकु आहे भला हिनखे लोड़े थो छॾियां। पोइ उहो वरी इन दरवाज़े मां लाश खे कढी लोड़े थो छॾे पियो। त माना नसीम खल हिकिड़ी ज़बरदस्त नमूने सां पंहिंजो हुनजे डायलॉग जो कमाल आहे, हुनजी ॿोलीअ जो कमाल आहे, हुनजे असलूब जो कमाल आहे त हुन इन कहाणीअ खे शाहकार बणाए छॾियो आहे। हिकिड़ो लकाउ हो हुन जेको ॾिठो ऐं उन लकाउ खे हुन जेको कहाणीअ में अर्पियो आहे, कहाणी में समोयो आहे, उहो सिंध जी अदबी तारीख़ में संदसि इहा कहाणी चोटियों दर हिकिड़ी शाहकार कहाणीअ वारी हैसियत रखे थी। सो ईअं ॻाल्हियुनि मां ॻाल्हियूं निकिरंदियूं, सवालनि मां सवाल निकिरंदा, तव्हां खां पुछंदा वेंदा ऐं तव्हां ॿुधाईंदा वेंदो। ईअं हिकिड़ो कहाणी ईअं हिकिड़ो इंटरव्यू जो सिलसिलो हले थो पियो। सो उमेद आहे त मुंहिंजी हीअ जेका नंढड़ी कोशिशि आहे पंहिंजी ॼाण तव्हां ताईं पहुचाइण वारी, उहा कंहिं हद ताईं तव्हांखे पसंदि ईंदी हूंदी ऐं तव्हां उन्हनि मां रहनुमाई ज़रूरु वठंदा हूंदव। सो उमेद आहे त इहो सिलसिलो जारी रहंदो। मां अञा बि नयूं वीडियोज़, नवां पैगाम, नई मालूमात ऐं नई ॼाण तव्हांजे लाइ खणी ईंदुसि। सो मोकिलाणी न आहे जॾहिं पेर तॾहिं खे वरी मिलंदासीं कंहिं नए मौज़ूअ सां ऐं नए वीडियो में। सो अला भाई।